सूरतुद्दुखान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हामीम वल किताबिल मुबीन। इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुंज़िरीन। फीहा युफ़्रक़ु कुल्लु अम्रिन हकीम। अम्रुन मिन इंदिना इन्ना कुन्ना मुरसिलीन। रहमतम मिर रब्बिक इन्नहु हुवस समीउल अलीम। रब्बिस समावाति वल अर्दि वमा बैनहुमा इन कुंतुम मूक़िनीन। ला इलाहा इल्ला हुवा युह्यी व युमीत। रब्बुकुम व रब्बु आबाइकुमुल अव्वलीन। बल हुम फी शक्किन यलअबून। अल्लाह बाझारे महरबान जे नाले सां शुरू। हामीम हिन पधरे किताब जो कसम आहे त बेशक असां हिन किताब खे बरकत वारी रात में लाथो। बेशक असीं डेॼारींदड़ हुआसूं। उन बरकत वारी रात में सभु को कम हिकमत वारो फ़ैसल कबो आहे। इहो पाण वटां पंहिंजे हुकुम सां लाथोसूं। बेशक असीं ई पैगुंबर खे मोकिलण वारा हुआसूं। तुंहिंजे पालनहार जी बाज सबब उन खे लाथोसूं। बेशक उहो ई ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। जो आसमाननि ऐं ज़मीन जो ऐं जेकी उन्हनि जे विच में आहे तंहिंजो पालनहार आहे। जेकॾहिं अमीं विसंदड़ आहियो त विसो। उन खां सवाइ ॿियो को बि इबादत जो लाइक़ नाहे। जो जियारींदो आहे ऐं मारींदो आहे उहो ई अव्हां जो पालनहार ऐं अव्हां जे अॻियुनि पीअनि ॾाॾनि जो पालनहार आहे। बल्कि काफ़िर क़यामत खां शक में आहिनि जो रांदि कंदा आहिनि। فارتقب يوم تأتي السماء بدخان مبين يغشى الناس هذا عذاب أليم ربنا اكشف عنا العذاب إنا مؤمنون أنى لهم الذكرى وقد جاءهم رسول مبين ثم تولوا عنه وقالوا معلم مجنون إنا كاشف العذاب قليلا إنكم عائدون يوم نبطش البطشة الكبرى إنا منتقمون कोई जंहिं ॾींहुं आसमान पधरो दूंहुं आणींदो तंहिं ॾींहुं जो तूं इंतज़ार कढ। जो माण्हुनि खे वेढ़े वेंदो इहो ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। पोइ चवंदा त असांजा पालनहार असां खां इहो अज़ाब टार
जो बेशक असीं मुसलमान थियूं था। खेनि नसीहत वठणी कीअं थींदी, हालांकि बेशक वटुनि पधरो पैगुंबर आयो हो। वरी खांसि मुंहुं मोड़ियाऊं ऐं चयाऊं थे त इहो माण्हू सेखारियल ऐं चरियो आहे। बेशक असीं थोरो वक़्तु अज़ाब टारण वारा आहियूं, बेशक अमीं वरी कुफर में फिरण वारा आहियूं। जंहिं ॾींहुं तमामु वॾी पकड़ कंदासूं, तंहिं ॾींहुं बेशक असीं बदिलो वठण वारा आहियूं। وَلَقَدْ فَتَنَّا قَبْلَهُمْ قَوْمَ فِرْعَوْنَ وَجَاءَهُمْ رَسُولٌ كَرِيمٌ أَنْ أَدُّوا إِلَيَّ عِبَادَ اللَّهِ إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ وَأَنْ لَا تَعْلُوا عَلَى اللَّهِ إِنِّي آتِيكُمْ بِسُلْطَانٍ مُبِينٍ وَإِنِّي عُذْتُ بِرَبِّي وَرَبِّكُمْ أَن تَرْجُمُونِ وَإِن لَّمْ تُؤْمِنُوا لِي فَاعْتَزِلُونِ فَدَعَا رَبَّهُ أَنَّ هَؤُلَاءِ قَوْمٌ مُجْرِمُونَ فَأَسْرِ بِعِبَادِي لَيْلًا إِنَّكُمْ مُتَّبَعُونَ وَاتْرُكِ الْبَحْرَ رَهْوًا إِنَّهُمْ جُندٌ مُغْرَقُونَ كَمْ تَرَكُوا مِنْ جَنَّاتٍ وَعُيُونٍ وَزُرُوعٍ وَمَقَامٍ كَرِيمٍ وَنَعْمَةٍ كَانُوا فِيهَا فَاكِهِينَ كَذَلِكَ وَأَوْرَثْنَاهَا قَوْمًا آخَرِينَ فَمَا بَكَتْ عَلَيْهِمُ السَّمَاءُ وَالْأَرْضُ وَمَا كَانُوا مُنظَرِينَ وَلَقَدْ نَجَّيْنَا بَنِي إِسْرَائِيلَ مِنَ الْعَذَابِ الْمُهِينِ مِنْ فِرْعَوْنَ إِنَّهُ كَانَ عَالِيًا مِنَ الْمُسْرِفِينَ وَلَقَدِ اخْتَرْنَاهُمْ عَلَى عِلْمٍ عَلَى الْعَالَمِينَ وَآتَيْنَاهُمْ مِنَ الْآيَاتِ مَا فِيهِ بَلَاءٌ مُبِينٌ ऐं बेशक खां अॻु फिरौन जी क़ौम जी आज़माइश कईसूं ऐं वटुनि हिन ॻाल्हि सां सॻोरो पैगुंबर आयो त अल्लाह जे बाननि खे मुंहिंजे हवाले करियो। बेशक आऊं अवां वटि अमानतदार पैगुंबर आयो आहियां ऐं चवण आयो आहियां त अल्लाह जे आॾो हथ न करियो। बेशक आऊं अव्हां वटि पधरी हुजत आणींदुसि ऐं बेशक मूं पंहिंजे पालणहार ऐं अव्हां जे पालणहार जी पनाह वरिती त मता मूंखे पहणनि सां मारियो ऐं जेकॾहिं मूं ते ईमान न आणियो त मूंखां पासो करियो। पोइ पंहिंजे पालणहार खे सॼाई त हीअ ॾुहारी क़ौम आहिनि।
पोइ हुकुम कयोसूं त मुंहिंजनि बाननि खे रातो रात वठी निकिर जो अव्हां जे पुठियां पवंदा ऐं तूं समुंड खे सुकल छॾ बेशक उहे ॿुॾण वारो लश्कर आहिनि बाग़ ऐं तलाउ घणाई छॾियाऊं ऐं पोखूं ऐं ख़ासियूं जायूं बि ऐं उहे नेमतूं बि जंहिंमें मज़ा माणींदा हुआ अहिड़ी तरह थियो ऐं ॿी क़ौम खे उन्हनि वसीलनि जो वारिस कयोसूं पोइ मथुनि आसमान ऐं ज़मीन न रुनू ऐं न की उन्हनि खे मोहलत ॾिनी वई ऐं बेशक बनी इसराइलनि खे ख्वार कंदड़ अज़ाब खां बचायोसूं जो फिरौन खां पहुचंदो हो बेशक उहो हठीलो हद खां लंघंदड़नि मां हो ऐं बेशक बनी इसराइलनि खे ॼाणी वाणी सारे जहान वारनि खां पसंदि कयोसूं ऐं खेनि उहे मौजज़ा ॾिनासूं जिन में पधरी आज़माइश हुई إن هؤلاء ليقولون إن هي إلا موتتنا الأولى وما نحن بمنشرين فأتوا بآبائنا إن كنتم صادقين أهم خير أم قوم تبع والذين من قبلهم أهلكناهم إنهم كانوا مجرمين وما خلقنا السماوات والأرض وما بينهما لاعبين ما خلقناهما إلا بالحق ولكن أكثرهم لا يعلمون إن يوم الفصل ميقاتهم أجمعين يوم لا يغني مولا عن مولا شيئا ولا هم ينصرون إلا من رحم الله إنه هو العزيز الرحيم बेशक उहे मुशरिक चवंदा आहिनि त असांजी पुॼाणी रुगो असांजो हीउ पहिरियों मौत आहे ऐं असीं वरी न उथार बासूं जेकॾहिं अमीं सचा आहियो त असांजे अबनि ॾाॾनि खे जियारे आणियो उहे भला आहिनि या तुब हुमेरी जी क़ौम ऐं जेकी खाउन अॻु हुआ से उन्हनि सभिनी खे नास कयोसूं बेशक उहे ॾुहारी हुआ ऐं आसमान ऐं ज़मीन खे ऐं जेकी उन्हनि जे विच में आहे सो रांदि करे न बणायोसूं उन्हनि खे पूरी रिथ खां सवाइ न बणायोसूं पर उन्हनि मां घणा न ॼाणंदा आहिनि बेशक उन्हनि मिड़नी जो अंजाम निबेरे जो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं को बि दोस्त कंहिं दोस्त खां कुझु बि अज़ाब न टारींदो ऐं न की खेनि मदद ॾिबी सवाइ उन्हीअ जे जंहिं ते अल्लाह रहम कयो बेशक अल्लाह ई ग़ालिब महरबान आहे إن شجرة الزقوم طعام الأثيم كالمهل يغلي في البطون كغلي الحميم خذوه فاعتلوه إلى سواء الجحيم ثم صب
فوق رأسه من عذاب الحميم ذق إنك أنت العزيز الكريم إن هذا ما كنتم به تمترون बेशक थूहर जो वण गुनहगार जो खाज आहे पघिरियल टामे जा पेटन में टचकंदो ततल पाणीअ जे टचकण वांगर मलाइकन खे चवंदासूं त हिन ॾोहीअ खे पकड़ियो ऐं दोज़ख जे विच ॾांहुं गेहलियोसि वरी संस मथे ते ततल पाणी हारियो जो इहो अज़ाब अथसि चइबेसि त इहा सज़ा चख छो त तूं पंहिंजे गुमान में सॻोरो मान वारो आहीं बेशक हीउ उहो अज़ाब आहे जंहिं में अमीं शक कंदा हुओ इन्नल मुत्तक़ीन फी मक़ाम अमीन फी जन्नातिन व उयून يلبسون من سندس واستبرق متقابلين كذلك وزوجناهم بحور عين يدعون فيها بكل فاكهة آمنين لا يذوقون فيها الموت إلا الموتة الأولى ووقاهم عذاب الجحيم فضلا من ربك ذلك هو الفوز العظيم فإنما يسرناه بلسانك لعلهم يتذكرون فارتقب إنهم مرتقبون बेशक परहेज़गार अमन वारी जाइ में हूंदा बागन ऐं तलाउनि में सने पट जा कपड़ा ऐं थुले पट जा कपड़ा हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थी ढकींदा संदन हाल ईअं हूंदो ऐं खेनि वॾियुनि सुहिणियुनि अखियुनि वारियूं हूरूं परणाईंदासूं मंझि सभु को मेवो घुरंदा अहिड़े हाल में जो अमन वारा हूंदा पहिरें मौत खां सवाइ जो दुनिया में मरी चुका उते ॿियो मौत न चखंदा ऐं अल्लाह खेनि दोज़ख जे अज़ाब खां बचायो तुंहिंजे पालनहार जे फज़ल सबब इहा ई वॾी मुराद मानण आहे क़ुरान खे त तुंहिंजी ॿोलीअ में आसान कयोसूं त मन उहे नसीहत वठनि पोइ तूं इंतज़ार कर बेशक उहे बि इंतज़ार करण वारा आहिनि